أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قد خلت من قبلكم سنن فسيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المكذبين. هذا بيان للناس وهدى وموعظة للمتقين. ولا تهنوا ولا تحزنوا وأنتم الأعلون إن كنتم مؤمنين. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اسان جے مٿان अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नेकोकार बाननि जूं सिफ़तूं बयान फरमायूं जिन खे अल्लाह तबारक व तआला इनाम तौर ते जन्नत ॾींदो ऐं उहे जन्नत में हमेशह रहंदा। उहा जन्नत बि अहिड़ी हूंदी, जन्नत जा बाग़ात अहिड़ा हूंदा जिन जे हेठां नहरूं वहंदियूं। क़ुर पाक बि फरमायो त वनिअम अज्रुल आमिलीन, अमल करण वारनि सालिह बाननि जी इहा वाह जो जॻह आहे जंहिंखे इनाम तौर ते जन्नत मिली वञे। इन खां पहिरियां वरी अल्लाह तबारक व तआला नाफ़रमान ऐं ज़िद्दी बाननि जी सज़ा जो बयान बि फरमायो हो। एतिरे क़दुरु अल्लाह तबारक व तआला फरमायो त जेकॾहिं व्याज खाईंदा, हराम खाईंदा ऐं हराम ते पलजंदा त उहो जिस्म जेको हराम ते पलियो आहे नेकी जी तरफ़ लाड़ो न खाईंदो। दीन इस्लाम हक़ीक़त जी तरफ़ उहो जिस्म, उहो ज़हन, उहा दिलि, उहो दिमाग़ न लड़ंदो जंहिंजी परवरिश पालना ई हराम ते थी हूंदी। पोइ अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं असांजे अहकामनि खे न मञींदव, नाफ़रमानी कंदव त पोइ डिॼो उन जहन्नम जे बाहि खां जेका मूं तयारु काफ़रनि जे लाइ कई आहे काफ़रनि जे लाइ, पर जे तव्हां न सुधरंदव त सज़ा तव्हांखे बि उते मिलंदी। इन खां पहिरियां वरी अल्लाह तबारक व तआला जंग उहद जो मरहलो बयान फरमायो। जंग उहद जे मामले में इब्तिदा में सहाबा किराम खे हुज़ूर सलातो वसलाम समेत फतह पई मिले, पर काफ़रनि हिकिड़ी चाल खेॾी। बज़ाहिर हुननि पसपाई अख़्तियार कई, मैदान छॾे भॼणु अख़्तियार कयो, पर फिरी करे पोयां वरी जबल उहद जे पासे खां दुबारा ॿीहर हुननि हमिलो कयो, जंहिंजे वजह सां सहाबा किराम खे शदीद नुक़सान थियो। उन में इज्तिहादी कुझु लफ़्ज़शूं हुयूं सहाबा किराम जूं जिन खे असां इहे लफ़्ज़ न चऊं, नाफ़रमानी में मुब्तला थींदा। अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे हिकु चौकीअ ते विहारियो त ताक़ीद फरमायूं त हितां न हटिजो, भले जंग हारायूं या खटियूं। पर जंग ज़ाहिरी तौर ते जो खटण जे मूड में हुई, दुश्मन मैदान छॾे जो वियो त गनीमत जे माल खे हासिल करण जे लाइ सभु मैदान में खिंडड़ी जो विया, त इहे सहाबी सगोरा जेके चौकीअ ते ताक़ीद सां विहारिया विया उन्हनि मां बि कुझु उतां लही विया, जंहिंजो फ़ाइदो दुश्मन खे पियो, नुक़सान सहाबा किराम खे, मुस्लमाननि खे जंग में पियो, जो 70 जवान मुस्लमाननि जा शहीद थी पिया। पोइ जंग जो पलटो ज़ाहिरी तौर ते अहिड़े अंदाज़ में ज़ाहिर पियो थिए जो कंहिं महिल काफ़र चवनि पिया त मुस्लमान जो नबी बि शहीद थी वियो, कंहिं महिल चवनि पिया त काफ़र जंग खटी विया, मुस्लमान जूं दिलियूं मजरूह थियनि पियूं। हुज़ूर सलातो सलाम जन खे ख़ुदि शदीद ज़ख़्म पहुता, एतिरे ताईं जो हुज़ूर सलातो सलाम जन जो हिकिड़ो ॾंदु मुबारक शहीद थियो ऐं हुज़ूर सलातो सलाम जन खे चेहरे अनवर में ज़िरह जूं कड़ियूं बि लॻी वियूं। काफ़ी सारो खून वही चुको हो, इंतिहाई कमज़ोर थी चुका हुआ ऐं उन वक़्तु सहाबा किराम जी जेका कैफ़ियत हुई उहा ॾाढी ग़मगीनीअ वारी हालत में हुई। पोइ अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि जो ताल्लुक़ उन जंग उहद जे बयान वारे उन तसलसल सां बरक़रार रखंदे फरमायो, क़द ख़लत मिन क़ब्लिकुम सुननुन फसीरू फिल अर्ज़, यादि रखो तव्हां खां पहिरियां
केतिरा ई वाक़ियात गुज़री चुका आहिनि, केतिरियूं ॻाल्हियूं, केतिरा तरीक़ा, केतिरा ई मरहला गुज़री चुका आहिनि जिन में असां ज़ाहिरी तौर ते त काफ़िरनि खे कामयाबी ॾेखारींदा आहियूं, पर बिला आख़िर फतह मुस्लमाननि जी थींदी आहे। केतिरा ई वाक़िया अहिड़ा क़ुर पाक में मौजूदु आहिनि, गुज़री चुका आहिनि। हाणे ही लफ़्ज़ ॼण त उन दौर जे उन जंग ओहद में शरीक सहाबा किराम जे तसल्लीअ जे लाइ बयानु कया विया। क़द ख़लत मिन क़ब्लिकुम सुनन, तव्हां खां पहिरियां अहिड़ा केतिरा ई वाक़िया गुज़री चुका आहिनि। साईं कहिड़ा थोरो यादि ॾियारियो, मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में फिरौन हो, एॾो ताक़तवर हो, एतिरो ताक़तवर हो जो इब्तिदा खां ई इहो नज़रियो रखियो हुयईं, ख्वाब लधईं त कोई हिकिड़ो ॿार मुंहिंजे हुकूमत जो पलटो ऊंधो कंदो, हुकूमत जो तख़्तो खसींदो मूंखां, शाही तख़्तो मूंखां हलियो वेंदो। उतां खां ई इहो फ़ैसिलो कयईं त ॿार मारियो, छोकिरा मारियो, छोकिरियूं छॾियो। केतिरा ई साल हज़ारों नंढा ॿार मारिया विया मायरनि जे हंजनि मां खसे करे, पर तब उहो ॿार पैदा कयो वियो जेको संदसि घर में पालियो वियो, जेको अॻिते हली करे मूसा अलैहिस्सलाम जे नाले सां मशहूरु थियो, जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजो पैगंबर बनायो, जंहिं अॻिते हली करे संदसि मुक़ाबले में बीही करे मैदान में हाणे अची करे वॾनि वॾनि जादूगरनि जे मुक़ाबले में बीही करे उन खां ज़ाहिरी फतह हासिल कई, त उन खां जंगी तौर ते दरियाए नील में फिरौन खे ग़रक़ कयो वियो, मूसा अलैहिस्सलाम खे फतह याब नसीब कई वई। त ज़ाहिर आहे इन मनसूबे खे ठाहिण में ॿार पैदा थिए पियो, वरी उहो जवान थिए पियो, पोइ उहो संदसि घर में पलिजी जवान थियो, वरी जंग जे लाइ मुक़ाबले में उथियो, वरी 10 साल शुएब अलैहिस्सलाम जे ॿकरियुनि खे चाढ़ण जे इरादे सां जलावतन इख्तियार कयईं त ताक़तवर थी करे पोइ अचां, वरी नुबूअत मिली, वरी मुक़ाबले में आयो, तव्हां त मुक़ाबलो कंदे कंदे फिरौन खे मात ॾिनई, पाण फतह हासिल कयईं। इन मरहले खे साबित करण में केतिरो अरसो लॻो हूंदो? मूसा अलैहिस्सलाम जे पैदा करण खां नुबूअत ताईं इहे 40 साल, 5 साल ॿिया 45 सालनि जे एॾे वॾे मनसूबे खे अल्लाह ताला साबित करे ॾेखारियो। इशारो कयईं त अहिड़ा केतिरा ई वाक़िया गुज़री चुका आहिनि जेके बज़ाहिर तव्हांखे जिन में हार नज़र ईंदी, पर मुस्लमान बिल आख़िर फतह थींदा आहिनि। बज़ाहिर उन्हनि वाक़ियनि में तव्हांखे काफ़िरनि जी कुवत ऐं ताक़त कामयाबी जी तरफ़ नज़र ईंदी, पर उन्हनि खे नाकामी पले पए थी। बिल आख़िर केतिरा ई वाक़िया अहिड़ा आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे निमरूद आराह में उछड़ाए तसल्ली कई त हाणे सड़ी वियो, पर नतीजतन पाण नाकाम थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम साॻियो ई अल्लाह ताला जे पैगंबर जे हैसियत सां शरीयत खे, दीन खे, इस्लाम खे एतिरो शाया कयो जो संदसि औलाद में इस्माइल अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, खोड़ सारा पैगंबर, आख़िर में हुज़ूर अलैहिस्सलाम खे बि अल्लाह ताला उन जे औलाद में पैदा फरमायो। त बिल्कुलु अहिड़ीअ तरह सां ईसा अलैहिस्सलाम खे बि आज़मायो वियो। नतीजतन ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला आसमान ते खणायो, संदसि उन दौर में जेको बादशाह हो दकियानूसी, उनखे अल्लाह ताला नाकाम ऐं नामुराद कयो। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया आहिनि नूह अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में, ऐं होॾां लूत अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में संदसि क़ौम हुई, शुएब अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में क़ौम हुई, ऐं हेॾां हज़रत हूद अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में क़ौम हुई, आद ऐं समूद जी हज़रत सालिह अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में क़ौम हुई। अल्लाह ताला तसल्ली ॾींदे उन वक़्तु मुस्लमाननि खे फरमायो, क़द ख़लत मिन क़ब्लिकुम सुनन, तव्हां खां पहिरियां केतिरा ई वाक़िया थी चुका आहिनि अहिड़ा। हिमत छो था हारियो? सुस्त छो था थियो? ग़मगीन छो था थियो? केतिरा ई वाक़िया गुज़री चुका आहिनि, थी चुका आहिनि। उन्हनि में असां बिला आख़िर मुस्लमाननि खे कामयाबी ॾिनी आहे, काफ़िरनि खे, दीन जे दुश्मननि खे जेके मुक़ाबले में थिया उन्हनि खे नाकामी ॾिनी आहे असां। हिमत छो था हारियो? जे तसल्ली न अचेव फसीरू फिल अर्ज़, भले सैर कयो, ज़मीन खे घुमो, ॾिसो, तफ़रीह कयो, घुमंदा वठो। भले उहे खंडरात अञा बि मौजूदु आहिनि आद ऐं समूद जे क़ौम जा। नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़े खे आसमान खां लाथो वियो, उहे अञा निशान मौजूदु आहिनि। ऐं मूसा अलैहिस्सलाम जिते फिरौन खे मात ॾिनी, उहो मैदान अञा मौजूदु आहे। लूत अलैहिस्सलाम जे क़ौम खे सॼी चकीअ खे खणी करे ऊंधो करे उछलायो वियो, अञा मौजूदु आहे।
उहे इलाइक़ा, उहे निशानियूं, उहे खंडरात, उहे ज़मीनूं अञा ताईं मौजूद आहिनि। फसीरू फिल अर्ज़, भले सैर तफ़रीह कयो, भले ॾिसो। पोइ फंज़ुरू कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन, पोइ तव्हां ॾिसी वठो त असांजे अहकामनि खे कूड़े करण वारनि जी सज़ा ऐं अंजाम कहिड़ो थियो, भले ॾिसी वठो। हिक तरफ़ खां तसली, ॿिए तरफ़ खां उन तसलीअ खे मज़बूत करण जे लाइ इजाज़त ॾिनी वई, भले तफ़रीह कयो, भले घुमो, भले फिरो, भले ॾिसो, ताजुब हासिल कयो, इबरत हासिल कयो। हाणे लफ़्ज़ त आयतुनि जा ॾिसण में महसूस थिए थो, पढ़ण खां पोइ ख़ुलासे मुख़्तसिर करण खां पोइ सम्झ में अचे थो ॼण त उन दौर जे सहाबा किराम खे हिकिड़ी तसली आहे, छो त अॻिते ईंदड़ आयतुनि में वाज़े तौर ते अल्लाह ताला जंग उहद जूं उहे ॻाल्हियूं बयानु फरमाए थो। पर गहरीअ नज़र सां ॾिठोसीं त क़ुर पाक इन आयत जे अंदरि हिकिड़ो उसूल बयानु करे वियो, हिकिड़ो कानून बयानु करे वियो। कानून ही आहे त जेको माण्हू जेतिरो दीनदार हूंदो उन ते पंहिंजे हैसियत मुताबिक़ तकलीफ़ ईंदी, तकलीफ़ ईंदी। पोइ उन्हनि तकलीफ़ुनि खे ॾिसी करे हिमत न हारे, उन्हनि तकलीफ़ुनि खे ॾिसी करे सुस्त न थिए, उन्हनि तकलीफ़ुनि खे ॾिसी करे पंहिंजो पाण खे हीणो महसूसु न करे। अल्लाह साईं इन्हनि माण्हुनि खे जेके दीनदार आहिनि, दीनी ज़िंदगी गुज़ारींदे पंहिंजो दीन, पंहिंजो अक़ीदो, पंहिंजो ईमान बचाईंदे तकलीफ़ुनि मां गुज़रनि था, अल्लाह साईं उन्हनि खे थो फरमाए ॼण त हिमत छो हारी अथव। अहिड़ा खोड़ वाक़िया गुज़रिया आहिनि, ईंदियूं आहिनि आज़माइशूं मुंहिंजनि ॿारनि जे मथां, पोइ आज़माइशूं भले अचनि, इहे आज़माइशूं ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, ईंदियूं रहंदियूं। कॾहिं दुनियावी मामलात में आज़माइशूं ईंदियूं, कॾहिं दीनी मामलात में आज़माइशूं ईंदियूं, आज़माइशूं ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। हिमत छो हारी अथव, बिला आख़िर कामयाबी तव्हांजी थींदी। जेकॾहिं तव्हांखे इन ॻाल्हि ते यकीन न अचे त भले घुमी फिरी ॾिसो, मुंहिंजनि पैगंबरनि खे वठो, पैगंबरनि खे ठीकु आहे वॾी कुवत अल्लाह ताला जे तरफ़ खां बर्दाश्त ऐं सहप जी मिलियल हुई, पैगंबरनि खां थोरो अॻिते हली करे संदसि उन्हनि जे ताबेदारनि में हली ॾिसो। वॾा वॾा बुज़ुर्ग, वॾा वॾा अहलुल्लाह, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो जनाज़ो जेल मां निकितो, इमाम अहमद बिन हंबल जो जनाज़ो जेल मां निकितो, कोड़ा लॻाया विया, बाक़ाइदगीअ सां सज़ाऊं मिलियूं, पर फतह आख़िर उन्हनि जी, कामयाबी उन्हनि जी। ॼण त हिन आयत इंसान खे हिकु उसूल ॿुधाए छॾियो त जेको माण्हू दीन ते, शरीयत ते, इस्लाम ते पाबंद आहे, पोइ जेतिरो बि पंहिंजे हैसियत मुताबिक़ आहे आज़माइशूं ईंदसि, ईंदसि ज़रूरु। हिक पासे खां इहो ज़हन ठाहे, ॿिए पासे खां आज़माइशुनि खे ॾिसी करे हीणो न थिए, सुस्त न थिए, कमज़ोर न थिए, अल्लाह जे दर खे छॾे न ॾे, अल्लाह तबारक व तआला जे दीन वारे इज्तिमाई रसीअ खे छॾे न ॾे। मतां त छॾाइजी वञेसि दुनिया जी मुसीबतुनि, दुनिया जे आज़माइशुनि इम्तिहाननि में हथु ढिलो थी वञेसि, अल्लाह ताला जी दीन वारी, दीन इस्लाम वारी मज़बूत रसी मतां हथ मां छॾाइजी वञेसि, हलियो वञे, ईअं खॾे में वञी किरे, मज़बूत थी वठे। क़ुर पाक जी आयत ॼण त ईअं सेखारे थी। ऐं हिन सां गॾु अल्लाह साईं हिकिड़ी चैलेंज तौर ते बि फरमायो, जे न थिएव एतिक़ाद, दिलि ते ॻाल्हि न लॻेव त भले घुमी फिरी ॾिसो, तारीख़ पढ़ी ॾिसो, वरक़ उथलाए ॾिसो, हदीस पाक जा वरक़ उथलायो, तारीख़ी ॻाल्हियूं उथलायो, किताबनि खे उथलायो, पंहिंजे आस पास में नज़र फेरायो, उहे इलाइक़ा, उहे खंडरात वञी करे ॾिसो जिते असां नाफ़रमाननि खे सज़ा ॾिनी, जिते पंहिंजे ताबेदारनि खे फतह बि ॾिनी, ॾिसी वठो। पोइ हाणे इन में ॼण त हिक तरफ़ खां दीनदारनि खे तसली आहे, गहराई सां ॾिठो त ॿिए तरफ़ खां हीअ ॻाल्हि बि मालूम थी त अल्लाह तबारक व तआला ॼण त नाफ़रमाननि खे बि ॿुधाए थो त तव्हां जेकॾहिं दीनदारनि जे मुक़ाबले में ईंदव न त यादि रखो, हमेशह असां दीन जे मुखालिफ़नि खे नाकामी ॾिनी आहे, दीनदारनि खे फतह नसीब कई आहे, दीन जे मुक़ाबले में ईंदड़ दुश्मन खे हमेशह नाकामी ॾिनी आहे। फंज़ुर कैफ़ कान आक़िबतुल मुकज़्ज़िबीन, भले पोइ घुमी फिरी वठो, भले ॾिसो त असांजे अहकामनि खे झुटलाइण वारा, कूड़े चवण वारा, असांजे अहकामनि खे पुठी ॾेई भॼण वारा, उन्हनि जी सज़ा ऐं अंजाम कीअं थियो, भले ॾिसी वठो। पोइ तव्हां बि सुधरो, जेकॾहिं असांजे दीन जे मुक़ाबले में ईंदव, दीन जे अहकामनि खे पुठी ॾींदव, न मञींदव, पंहिंजी मन मस्ती हलाईंदव, मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी न कंदव, त पोइ सज़ा तव्हांखे बि ओड़ी मिलंदी, भले ॾिसी वठो, भले घुमी फिरी वठो। त क़ुर पाक ॼण त हिकिड़ो उसूल ॿुधाए वियो त हमेशह कामयाबी दीनदारनि जी थींदी आहे, पोइ देरि सां ई सही, आज़माइशुनि इम्तिहाननि मां गुज़रंदे धूणजंदे ई सही, पर मिलंदी ज़रूर। ऐं होॾां नाफ़रमाननि खे
नाकामी पले पवंदी ज़रूर, पोइ फ़िलहाल फतह, फ़िलहाल ख़ुशी आरज़ी, आख़िरत में तो हुनजी नाकामी आहे ई आहे। तो अल्लाह से फरमायो हाज़ा बयानुल लिन्नास, ये असांजो उसूल, ये असांजो कानून, ये असांजो क़ुरान पाक, असांजे क़ुरान पाक जा मसाइल उसूल ऐं ये ॻाल्हियूं, ये सभु जो सभु नसीहत आहिनि, बयान आहिनि माण्हुनि जे लाइ, वहुदन हिदायत बि आहिनि। इन मां जेको रस्तो वठे हिदायत वारो, जेको पिराए, जेको सिखे, जेको सम्झे, सम्झण वारनि जे लाइ मौइज़तुन नसीहत बि आहे। ख़ुसूसन फरमायो लिल मुत्तक़ीन, परहेज़गारनि जे लाइ ख़ुसूसी तौर ते नसीहत आहे। हाणे क़ुरान पाक त काइनात समूरे जे इंसाननि जे लाइ नसीहत आहे, सबक़ आहे, हिदायत जो रस्तो आहे, ख़ासि तौर ते मुत्तक़ी बाननि जे लाइ। ईअं छो चयो वियो ख़ासि तौर ते मुत्तक़ीन जे लाइ? मुत्तक़ी त अॻे ई सुधरियल आहिनि जिन खे मुत्तक़ी चयो थो वञे, अॻे ई दीनदार आहिनि जिन खे मुत्तक़ी चयो थो वञे। अलाह साईं ईअं छो चयो त ख़ासि करे क़ुरान पाक नसीहत आहे, क़ुरान पाक हिदायत वारो रस्तो आहे, ख़ुसूसन मुत्तक़ीन जे लाइ? ईअं छो चयो वियो? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, ख़ासि करे अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि खे दिलि व जान सां क़बूल करण वारा माना हूंदा ई मुत्तक़ी, सदोड़ा, परहेज़गार, जेके पंहिंजो पाण खे दुनिया जे हर बुराईअ खां बचाईंदा, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हर हुक्म जी इताअत में पाण खे अॻिरो अॻिरो रखंदा, अॻिते अॻिते वेंदा, विख अॻिते अॻिते वधाईंदा, पहल कंदड़ हूंदा, जिन खे मुत्तक़ी चयो आहे, उहे ई सदोरा हूंदा आहिनि। तॾहिं अल्लाह से फरमायो त ख़ुसूसन तव्हां तिन्हनि ॻाल्हियुनि खे वठिजो, तव्हां तिन्हनि ॻाल्हियुनि में कमज़ोर न थिजो। त अल्लाह तबारक व तआला जेको माण्हू जेतिरो दीनदार वधीक आहे, क़ुरान पाक ॼण त उन माण्हूअ जे लाइ सबक़ अञा वधीक थो ॾे, उन माण्हू खे अञा वधीक थो सेखारे। त जेको जेतिरो कमज़ोर आहे, अल्लाह से फरमाए थो ॼण त कमज़ोर बि मज़बूत थियो, पर जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार ज़ोर वारो आहे न, उहे अञा वधीक मज़बूत थिजो, पंहिंजे हिननि कमज़ोरनि हिननि खे खणी हलिजो। मतां इहे सादा, मतां इहे नवां दीन में, ईमान में, इस्लाम में, तालीम में नवां नवां अचण वारा माण्हू मतां इहे सुस्त थियनि, उन्हनि खे ॾिसी करे तव्हां कमज़ोर थियो। तव्हां ताक़तवर हुजो, मज़बूत हुजो, त इहे नवां बि तव्हांखे ॾिसी मज़बूत थी पवंदा। तव्हां पंहिंजो पाण खे आइडियल नमूने तौर ते पेश कयो, पाण खे पको ऐं पुख़्तो रखो। त क़ुरान पाक जूं आयतूं हिक तरफ़ खां उसूल आहिनि, कानून आहिनि, त ॿिए तरफ़ खां मुस्लमाननि जे लाइ दिलासो, वॾो सबक़ ऐं वॾी तालीम आहिनि। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो वला तहिनू वला तहज़नू, न के ग़मगीन थियो, न के पंहिंजो पाण खे हीणो ऐं कमज़ोर महसूस कयो, न कयो। साईं छो? वअंतुमुल आलऊन, अल्लाह से फरमायो तव्हां ई हिक ॾींहुं सुरख़ुरू थींदव, इन कुंतुम मुमिनीन, जे यकीन अथव असांजे ॻाल्हियुनि ते। त अल्लाह तबारक व तआला जेका तसल्ली ॾिनी आहे मोमिननि मुस्लमाननि खे, इहा तसल्ली तमामु वॾी आहे। तॾहिं त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन दौर में पंहिंजे दौर जे सहाबा किराम खे नसीहत कंदे फरमायो त ए सहाबियो, तव्हां त क़ुरान पाक खे नाज़िल थींदे, क़ुरान पाक ताज़ो ताज़ो ईंदे ॿुधो आहे, ॾिठो आहे, तव्हां मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो आहे, मुंहिंजे ज़बान मां क़ुरान पाक ॿुधो आहे, मुंहिंजे ज़बान मां क़ुरान पाक जे आयतुनि जी तशरीह, ख़ुलासो, तफ़सीर ॿुधो आहे, पोइ सिखियायो। पर लख भेरा शाबस हूंदी मुंहिंजे उन्हनि उम्मत जे माण्हुनि खे जेके हज़ारों साल बाद में पैदा थींदा, उन्हनि ताईं रुगो कन ते ॻाल्हि पहुचंदी त हे अल्लाह जो क़ुरान आहे ऐं सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, त उनखे ईअं ई चंबड़ंदा जीअं तव्हां चंबड़िया आहियो। लख भेरा शाबस आहे मुंहिंजे उन्हनि उम्मतनि खे। त तव्हां असांजे लाइ जेका अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका शाबास मोकिली आहे, ख़ुशख़बरी मोकिली आहे, क़ुरान पाक जूं हीअ आयतूं सेखारनि थियूं त क़ुरान पाक खे हदीस खे मज़बूती सां चंबड़ी पवजो। तव्हांजी बि जहिड़े बि दौर में, जहिड़े बि ज़माने में आयो, तव्हांजी बि अल्लाह ताला जे ज़ात वटि वॾी क़दुर ऐं क़ीमत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सिफ़ारिश तव्हां असांजे लाइ बि ओड़ी आहे, जहिड़ी उन ज़माने जे, उन दौर जे सहाबा किराम मुस्लमाननि जे लाइ आहे। ख़ुसूसन रिवायत जे अंदरि ईंदो आहे त ख़ुसूसन अल्लाह तबारक व तआला जी नज़र करम उन्हनि बाननि ते वधीक हूंदी आहे, ख़ुसूसी हूंदी आहे, जेके वधीक दीन में कमज़ोरी ॾेखारींदा आहिनि। उनखे हिक तरफ़ खां ताक़ीद बि कयो वियो आहे त पंहिंजो पाण खे निमाज़ में, रोज़े में सुस्त न कयो, सुस्ती कंदव त सज़ा मिलंदव। ॿिए पासे खां अल्लाह ताला जी नज़र रहमत उन्हनि ॾे घणी आहे त इहे जेकर अॻिते अचनि, जीअं अबे अमा जे औलाद में जेको जेतिरो नाफ़रमान थींदो आहे, जेतिरो सुस्त थींदो आहे, थोरो काहिल थी पवंदो आहे, बेचैन थींदो आहे, त उन ॾे वधीक ख़्यालु हूंदो आहे त इहो जेकर सुधरी पए, हीअ सुधरियल आहिनि, हीअ चङड़ा आहिनि, इहो जेकर चङो थी पए न, इन जो फ़िक्र मूंखे घणो आहे। ॼण त अल्लाह ताला जी नज़र रहमत उन्हनि बाननि जे तरफ़ घणो मुतवजे आहे त इहे मुंहिंजा बिगड़ियल जेके आहिनि इहे संवारजी वञनि।
त ॾिसो क़ुर पाक हर तरफ़ खां इंसाननि जे लाइ रहनुमाई तालीम तरबियत खणी आयो, पर अफ़सोस असां क़ुर पाक खां तालीम वठण जे लाइ चार न आहियूं, परे आहियूं, क़ुर पाक जे तालीम खां गाफ़िल आहियूं। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जहिड़ियुनि ॻाल्हियुनि मां तालीम ख़ूब पिराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।